मौलाना अशरफ अली थानी जो किताब अल हिफाज़ात अल यौमी अंग्रेजी में चवंदा त डेली डायरी किताब जे अंदर लिखे थो जाबिर साईं का सवाल कयो साईं ॿुधायो त सही अवल अल्लाह ताला कहिड़ी शइ पैदा फरमाई साईं ने फरमायो त रब करीम सब खां पहिरियों कलम पैदा फरमायो सुभान अल्लाह कलम के चई त कलम उक्तुब लिखो साईं छा लिखा अल्लाह फरमायो जेको तोखां अॻ में थी गुज़रियो आहे उहो बि लिखो जेको तोखां पोइ थींदो उहो बि लिखो कलम खां अॻ में छा थियो तफ़सीर था अचनि हज़रत अब्दुल्ला मुहद्दिस देहलवी बि लिखे थो त कलम खां अॻ में अल्लाह पंहिंजे महबूब खे पैदा फरमायो इहो लिखो कलम माण्हू मेलो ॾींदा आहिनि उस्ताद मास्तरनि खे त उन खे कलम खीसे में हुजे कलम साईं डॉक्टर बि रखंदा आहिनि लिखण तो हर कंहिं जो कमु आहे अंग्रेजी में हिनखे पेन चवंदा आहिनि अरबीअ में कलम वॾो इज़त वारो मां ड्यूटीअ ते हुयो त हुते हिकिड़ो उस्ताद हूंदो हो तमामु सीनियर हो कलम पियो हेठि कंहिं किरी पियो अलाए छा त कंहिं मास्तर जी हुनजे मथां आई लत एॾो हुन ते कावड़ियो एॾो त हुन ते उहो कावड़ियो बेअदब इन कलम जो एतिराम न कयो अथई हे उहो कलम आहे जे हुज़ूर जी सिफ़त लिखी आहे हुनखे न त ॾिनी आहे वाकई उन जी ॻाल्हि बि सची क़ुर मजीद फरमाए थो नून वल क़लम वमा यस्तुरून वो अहकमुल हाकिमीन फरमाए दो त कसम मूंखे कलम जो जॾहिं इहो लिखंदो आहे एॾी इज़त वारो आहे कलम में पाण चवे थो पियो माण्हुनि खे बार बार सम्झाए थो चवे हाफ़िज़ शिराज़ी लिखे थो त कलम मूं सां ॻाल्हायो कॾहिं कलम खे मां कन ते रखियुमि त कलम मूं सां ॻाल्हाए चवे पियो त कलम गोयत के मन शाहे जहानम कलम कसरा बदौलत में रसानम अगर जे बदबख्त बाशद मन जिदानम भले यक बार की दौलत में रसानम मूंखे कलम चयो तो शिराज़ी मूंखे कसम रब करीम जो जंहिं माण्हूअ मूंसां मोहबत कई आहे भले उहो बदबख्त छो न हुजे मगर हिकिड़ो भेरो दौलतमंद यानी बादशाह मां ज़रूर बणाईंदोमांसि मोहबत ज़रूर करे कलम लिख जेको तोखे अॻ मां थी वई वरी ॿिए साहिब सवाल जो साईं ॿुधायो त सही अल्लाह ताला सब खां पहिरियों कहिड़ी शइ पैदा फरमाई साईं ने फरमाइनि त या जाबिर इन्नल्लाह ख़लक़ क़ब्लल अशिया नूर नबीक मिन नूरिही ओ सहाबी रब करीम सब शइ खां पहिरियों तुझे नबीअ जे नूर खे पंहिंजे नूर मां पैदा फरमायई सुभान अल्लाह